Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। दातू खान तव्हांजे लाइ सुठो इन में आहे त ही ॻोठ ऐं हिन ॻोठ जूं हदूं छॾे हितां हलिया वञो। किथे ईअं न थिए जो तव्हांखे पछताइणो न पवे। सावल तूं ॻोठ जे चङे थियण जी पग पंहिंजे सिर मथां न रख। बाक़ी तूं पंहिंजो पाण खे चङो थो सम्झी? तोखां वधीक को ॿियो माण्हू हिन ॻोठ में रोल हूंदो? जे ॾातू रोल आहे न त तूं कहिड़ो खानदानी आहीं? तूं त हिन ॻोठ जो रोलू आहीं न। फ़र्क़ु इहो आहे जो तुंहिंजे सिर जे मथां बचल खान जो हथ आहे। खणी जो मां रोल आहियां पर तव्हां वांगुरु बदतमीज़ ऐं बेशनास न आहियां। सावल पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। आहिस्ते ॾातू आहिस्ते। ये रड़ियूं करण मूंखे बि ईंदियूं आहिनि। मां सम्झां थो जेसीं ताईं तुंहिंजो असां मथो कचो न कंदासीं न तेसि ताईं तूं कोन मुड़ंदे। ॾातो तो में एतिरी हिम्मत आहे जो सांवल खे रंड बि ॾेई सघीं। जेकॾहिं बाबे बच्चल खान खे ख़बर पई न त तव्हांखे चीड़े फाड़े छॾींदो। हिन करे तव्हां ॿिन्हिनि जी भलाई इन में आहे त तव्हां ॿीहर हिन ॻोठ में नज़र न अचो, न त ॿी सूरत में मां तव्हां ॿिन्हिनि खे ॿधी बाबे बच्चल खान जे कदमनि में हली उथलाईंदुसि। पोइ हू तव्हांखे सज़ा ॾींदो। इहो मां तव्हां ॿिन्हिनि खे आख़िरी दफ़ो सम्झायां थो। ॿीहर तव्हांखे मोहलत न मिलंदी। ॾातू खान सांवल जो दिमाग़ घणो ख़राबु आहे। हिन जो बंदोबस्तु करणो पवंदो। हींअर बदतमीज़ी कयई न त पोइ सिधो सटको ॾिबुसि। सम्झाणी न पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। ये छोकरी सिर विञाई आहे। हिन खे ॾिसण मुसीबत खे सॾण। Dari pada Ilacha. विंजण दखणी दे। अजी भाई जिसने यदा अच्छी तेसताईं घर खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। अलीमा काॾे थो वञी? भाई ये चालू तुंहिंजूं मूं ते हाणे कोन हलंदियूं। भाई मूंखे ख़बर आहे तूं मूंखे हिन घर मां कढणु थी चाहीं, पर भाई हीअ हथ थो ॿधई, मूंखे माफ़ करे छॾ भाई। तू हथ न बच। तू हथ बधंदे सुठो नथो लॻे। अदलीमा अरे हे तू जो भाउ तुंहिंजी ॻाल्हि खे चए थो ॿ हथो ॿधा मां त जारी रखो। ॿुधी मरो हूअं त तोसां ॾाढी गैरत थो अचे। हाणे गैरत नथो अचे। हलो पाणा पटे हलो। तव्हांखे सम्झ न छो न ईंदी मां? मां हिन माण्हू खे कीअं सम्झायां? तू न जॾहिं घर खां ॿाहिरि वेंदो आहे मूंखे
मूंखे तंग कंदो आहे। अरे 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 ये माई करे छा थी? पर पता है तू ठो करे माई ठो करे हां भाग्य सा इश्क ठो करी जिसबा सा दोस्ती रख सिकल दे तो सांड्रा लाठे खाणो कदी गैरत कंदे घण लठ लिमो अड़ी थी कावड़ छे पर तू ये कोन सुधरने पी तुझी खबर है वठा आन को बाठो लठ को कोहाड़ी खणी अचो अरे 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 मां बाहू तो बधाई खबर इन तू बई संगू भाइर त मन्या तो मूर्ख माण्हू आ न त रिढ हा हिल जो अचे हाणे मन ॻाल्हि कमु सिधो थियो आहे मोमल अॼु तूं कुझु सही आहीं। अॼु शाम मां तोखे पूरो ॻोठ घुमाईंदमि ऐं आख़िर में अम्मा बाबा जे घर बि वठी हलंदीमांइ ऐं उते हलण खां पोइ अम्मा ऐं बाबा जूं जेके ख़बरूं आहिनि न तूं उहे ॿुधंदीअ त हैरान थी वेंदीअ। छा ॻाल्हाईंदा आहिनि पाण में? ॻाल्हाईंदा घटि आहिनि पर जहिड़ो वधीक कंदा आहिनि। अम्मा जे दरवाज़े ते पेर रखंदीअ न सम्झ जहिड़ो शुरू। आख़िर विढ़ंदा छो आहिनि? ईअं ई बसि जहिड़ो करे पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा आहिनि। ज़िंदगी ई पई उन्हनि जी गुज़रे ऐं हाणे अदा ऐं भाॼी उन्हनि खां धार कया सुई सॻो बि विराए अलॻि कयो अथऊं। बाक़ी राज विराइण ते कोन था ठहनि। छा राज खे बि विरायो अथनि? राज बि विराइबो आहे छा? अदी फ़क़ीरनि जो त बनी ॿारो खेत इहो राज ई आहे। पोइ राज ते त विढ़ंदा न। पोइ भला पाण में छो नथा ठहनि? चङा सभु घर बाबा पाण ॾांहुं रखिया आहिनि। बाक़ी ग़रीब गुरबा सभु अदा जे घाटे में हया अथई जितां हुन वीचारनि खे त हीअं रुपए टके जो बि आसरो ई कोन्हे। इहो त सुठो न आहे। पोइ तूं उन्हनि खे पाण में ठाहे छॾ न। तूं पंहिंजे भाउ खे हिदायत कर। पीरीअ में माउ पीउ खे छो पियो छॾे? अदी इहो जहिड़ो सिर्फ़ु 2-3 ॾींहंनि जो आहे। पाण ई पाण में ठही वेंदा। कहिड़ी जासूसी थी पई करी? माण्हू त हरू भरू जासूसी कुत्ता था कराइनि तोखे छो नथा वठी वञा? कहिड़ो तमाशो थी कयांसि। हाँ खीर निजो खीर वरितो अथसि पहिरीं पंहिंजे लाइ त कढां। इहो करी छा थी पई? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में कान थी। यार मिलावटी प्रोग्राम अदा करो थी पई करी। हट करे वे चाहे ठाहिण लाइ खीर त कढां न। हा हा पोइ त वारो कर हणाए कोन्हे। कड़क चांहि जो कोप तो को आंड्रो साओ थिए। आंड्राई सुकी आहे न। हाणे ॾिस ही लूण थी मिलायांसि हाणे चाहे पी ठरी पवंदा। ओए हे गस ये पंध लोलो बि ख़ुशि थियो आहे त वञा थो हज ते कावन मां अञा वॾो हथु रखीसि तॾहिं इहो छोरो ऐं छोरी सुधरंदई न त तुंहिंजा ऐं मुंहिंजा ला कढंदई। न न अञा कुझु कम खे पट। हाणे चाहे ठाहिनि न ख़बर पवे न। तूं थोरो ॾिस अचनि त कोन पिया। अचनि न ओ हिते ई पियल हुयो। हाणे लूण जा बुक विधा मां हाणे अची भले स्पेशल चांहि ठाहे त ख़बर पवेसि न। हाणे चांहि पींदासीं तोखे त ख़बर आहे न
आऊं बि अमीर आहियां अमीर। ओ जिथां बि लंघा न असुल ॾुकार ई ॾुकार। ॻाल्हि सही थी करी। जॾहिं हिते परणजी आई त हिन घर में त ॾुकार ई ॾुकार वरी सुधार किथे आहे। बचल खान तव्हां त चवंदा आहियो त अमन प्यार ऐं मोहबत जो ॿिज छटियो, हर हथ में अमन जो अलम हुजे। पर बचल खान चवण ऐं करण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। हींअर बि असां अमन जे दग ते बीठल आहियूं ऐं नफ़रत तव्हां पिया पखेड़ियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां धुरियुनि में अमन रहे त पोइ छोकिरीअ खे असांजे हवाले कयो। जेकॾहिं तव्हां अमन जे पखीअ जा पाण ई कातिल आहियो त पोइ बिस्मिल्लाह। छा जी बिस्मिल्लाह? छा करम खाना तू माण्हू खाईंदो आ जा तो असां तुझी धमकी खां टिजऊं? हाँ बचल खान मूंखे इहा ख़बर कोन हुई त तव्हांजे हिन चूज़े जा बि पर निकिरी आया आहिनि ऐं हिन बि हवा में उॾामण शुरू कयो आहे। करम खान थोड़ो तमीज़ में रही ॻाल्हाए, तमीज़ में। इहा तमीज़ तोखे बचल खान सेखारिया। जॾहिं पाण में ॿ वॾा ॻाल्हाइनि विच में टपो ॾियण इहो बदतमीज़ीअ में शुमार थींदो आहे। करम खान तॾहिं ते आयो आहे, गरम थियण जी ज़रूरत नाहे। ऐं न ई मां अमन जे पखीअ जो कातिल आहियां। मां त हमेशा हर तरफ़ दोस्ती अमन ऐं प्यार जो हथ वधाईंदो रहियो आहियां। पर मुंहिंजे इन सब्र खे कुझु नादान कमज़ोरी समझी वेठा आहिनि। पर शायद उहे इहो नथा समझनि त बचल खान हमालिया खां वधीक हौसलो रखे थो ऐं हू डूंगर खे ॾाण जी ताक़त बि रखे थो। पर पोइ बि मां हितां जूं नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं दरगुज़र कंदे ज़हर जो ठुक भरींदो पियो अचां। ऐं इहा वरी ॻाल्हि अलाए छो करम खान तव्हां जहिड़े नादाननि जी सम्झ में अचे ई कोन थी ऐं मुंहिंजे सब्र खे कमज़ोरी समझी धमकाइण जी कोशिश कंदा रहो था। बचल खान न मां हिते फ़ैसिलो करण आयो आहियां न ई वरी अजायूं तक़रीरूं ॿुधण आयो आहियां। मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ छोकिरीअ खे वापसि करण लाइ आयो आहियां। असां अञा छोकिरीअ खां हुन जी रज़ा पुछी न आहे। हिन जो मतिलबु त छोकिरी पंहिंजी मर्ज़ीअ सां वापसि नथी थिए त तव्हां उनखे मुंहिंजे हवाले कोन कंदव। करम खान ज़ाहिर आहे छोकिरी आकिल बालिग आहे ऐं उनखे इहो ख़ुदि मुख्तियारी जो हक़ बि आहे। इहो हक़ उनखे कानून बि ॾिए थो। असां केरु थींदा उन खां इहो हक़ खसण वारा? पुट तूं अञा ॿार आहीं, असांजे कानूननि खां वाक़ुफ़ न आहीं। हिते कानून असांजो हलंदो आहे, असांजो। छोकिरी असांजे ॻोठ जी इज़त आहे, उनखे हर हाल में तव्हांखे असांजे हवाले करणो आहे। पोइ उहा छोरी राज़ी हुजे या वरी न हुजे। ये कॾहिं बि न थींदो करम खान। तमाम न्याणीअ जी रज़ामंदी पुछण खां सवाइ उन लाइ ग़लति फ़ैसिलो ॾियां। ठीकु आहे बचल खान, तो मुंहिंजनि घणनि हमराहनि खे गुमराह करे हिते घुरायो आहे ऐं पोइ उन्हनि खे ईअं ई गाइब करे थो छॾी
जो उन्हनि जो नालो ऐं निशान बि नथो मिले। उन जो ताज़ो मिसाल आदम, उन जी न्याणी ऐं ज़हूर आहे, जेके पनाह वठण हिते आया ऐं अॼु उहे राज में ज़ाहिरी कोन्हनि। उन्हनि सभिनी जो हाणे तोखे पाप पलांद ॾियणो पवंदो। पहिरियां विच वारियुनि धुरियुनि में ॻाल्हियूं कराईंदुसि। बचल खान जेकॾहिं न मञई न उहे ॻाल्हियूं त पोइ पाण में निबरी पवंदासीं। आई त तूं वॾी करो मूंखे रुगो इहो ॿुधाए एॾे छेले खे 8 महीना थिया आहिनि, सुधरे ई कोन थो, वञे थो ॾींहों ॾींहुं मुंहुं वांगुरु सुक थो। मां सम्झां थो त 5 सालनि में बि उज़ईअ जे क़ाबिल कोन थींदो। मुंहिंजा साईं इहा बुख मिलेसि छा थो? उन्हनि जा हाल ॾिठा अथई? बुख में सफ़ा सुञाणप जहिड़ा ई न रहिया आहिनि। हालत त ॾिसी न। बुख वॾो बुरो टोला वॾो बिस्मिल्लाह, आया दूध पत्ती। सुबुह जी चांहि घाटी हुई, हिन चांहि में मज़ो न आहे। लॻे थो त पुफी खीर चोरी कयो आहे। चोरी छिती थी पई आई छा? मूंखे ॿियो कमु ई कोन्हे, वधी तव्हां जाओ खीर चोराए। शर्म कयो। चाय छो? ज़हर छा थियो आहे चांहि खे? पी ॾिस। छो चांहि दी ज़हर? छो? समझूं था समझूं। ऐचरिया कोन आहियूं हा? मुंहिंजे पुट खे खंड जी चांहि ते लूण जो बुक विझी ॾिनो अथसि। हा सोरठ, ॾिस त सही मिलायो छा अथई? हाणे ये तजुर्बा थींदा। हथनि सां छोकिरे खे लूण विझी अला लूण अला ज़हर थी ॾेसि या पूरो कंदुसि, हिनखे पूरो कंदी। खणी अच मां खणी अच, सफ़ाइयूं थी पेश करे। ही ॾिस, ही खंड आहे या लूण आहे? ही सभु फुफी कयो आहे। भगिरा जी हेल हेॾा मींहं वसिया, माण्हुनि जा घर किरी पिया, घरनि जूं छितियूं किरी पयूं, पर हिन छोरीअ जे मथां का भित कान किरी जो दॿजी मरिया। चोरी अजाया वेठी थी इल्ज़ाम फ़क़ीरियाणे ते हणी, सभु इल्ज़ाम कूड़ा हणी फ़क़ीरियाणे ते। सची आ अकुल कर। अकुल हिनखे ईंदो, कॾहिं न अचेसि। इहा बसि घर में अलाह जे कुझु ॾींहंनि खां पोइ छा थींदो? ही ॾाइण अलाह जे छा कंदी? वरी नालो मुंहिंजो थी वठी, अखियूं इहा फोटारे मूंखे न ॾिसंदी कर, परे कर गुम शिकिल। अड़े चयो मैं ते असली मंगड़ारनि जो खानदान कोन्हे, हिन जा वॾा बांदर न चाहींदा बांदर। त हिनखे बांदर त करे छॾियो अथसि न, इहा डुग डुगी त सॼो ॾींहुं थो नचे। ही असांखे हिन घर में रहण ई कोन ॾींदा राणा। हलड़ी भाॼाई तुंहिंजो नखरनि ऐं नाज़ सां घर जे पधर ते घुमण, नासकड़ा पेर पतमड़ा खणी पाहलो ॾे हलण ऐं पंहिंजे कोयल जहिड़े मिठड़े आवाज़ में ॻाइण। हाय हाय कसम सां कुई थी कुई हलड़े भाग। कुणे बि वञी खबड़जे पई, मां जे कुणे पई त मां बि कावन खे बुसरियूं खाराया। हलड़ी भाॼाई अॼु त वसी पई, वसंदी बि छो न वसंदी। मां को घट सोहणो आहियां छा? खबड़ जहिड़ो थोरो ई आहियां। टेड़ो सेड़ो गोल मटोल लाटूअ जिया अॼु त खबड़ खां तलाक थो वठायासीं।
मां सब समझा थी लीमा त तुंहिंजे मन में कहिड़ा पुलाव था पचनि। बस थोरो सब्र ऐं इहे अखियूं ईअं फुटारे मूंखे ॾिसंदो रह वात गोदो करे। इजो आयो रोलू ख़बर खे वठी रुगो तोखे ख़बर इहे ॾिसे पोइ जेको तुंहिंजो हशर थींदो ॻोठ जे निभागे ॿार जो बि अहिड़ो हशर न थियो हूंदो। खबर ॾिसो लीमे जा हाल हे तुंहिंजो भाई। अदा लीमा तो हे छा पे कयो? हे मूं छा ॾिठो? छा ॾिठो? अञा पुछे तो छा ॾिठो? ॾिठो त सही हू तुंहिंजी ज़ाल ने मेरी अख सां पियो ॾिसे। न दा ख़बर इहो कूड़ आहे। मां भला पंहिंजी भाॼाई खे ईअं छो ॾिसंसि? लछण जो भला न अथई त पोइ ख़बर हाणे मां हिन घर में हिकु मिंट बि न रहंदसि। तुंहिंजी गैर मौजूदगी में तुंहिंजो भाउ मोमिन। बस कर मितेरी बस। तू हिन घर में रहंदी है, तू हिन घर जी मालकियाणी आ। न रहंदो हिन घर में त अदो लीमो न रहंदो। कढांस तो हिन के घर मां। पर दा ख़बर मां भला हिन घर में छो न रहंसि? इहा ख़बर तोखे रईस बच्चल खान जी ओ ताक़ते पवंदी जेको तुझे मुझे विच में फ़ैसिलो कंदो। छा फ़ैसिलो बच्चल खान वटि रखियल आहे? हाँ उते ख़बर पवंदी सब। अहिड़ी थी कवड़ जे रणक कर ख़बर काल दरगाह ते हाज़िरी भरण में हुई कहिड़ी दुआ घुरी? अदाला तो खाना दरगाह असां इस्माइल शाह ते वियोसीं ऐं दुआड़ी घुरियमि त मौला का ॻाढ़ी कुंवार ॾियार सरकार जे दर ते अचे के नंगर जूं देगियूं विरायूं। माना त घर आबाद करण थो चाहीं। ॾे ख़बर भला इहो आदम वारी छोकिरीअ सां शादी कंदे? अदा जे पीराणे खे न इतो ई तोखे परणाइणो हो त पोइ आदम खे लठियूं हणी छो ड्रोड़ाई ॻोठ मां? जे आदम इन ॻोठ में हुजे हा न इहो रिश्तो तोखे कॾहिं बि कोन मिले हा। छो जो हिते आदम जा कन भरण वारा घणा। इहो त सही आहे पर अदा आदम अला हिन वक़्तु किथे हूंदो? यार माण्हू बादशाह आहिनि या अंधनि वञी मुल्तान लधो आहे हाणे असांखे आदम कोन लभंदो? ओए अॼु खां वठी भला आदम खे ॻोल्हण जी कोशिशि कयूं। असांखे ॿियो वरी कहिड़ो कमु आहे? उहे बि सॼो ॾींहुं हिते रुलंदा था वठूं। हाणे खणी ॻोठ ॻोठ में फिरंदासूं पर वरी इन जे लाइ मोटर साइकिल जो हुजणु ज़रूरी अथई। अदा मोटर साइकिल को मसइलो आहे। पाण वारे यार फैसल संजरानी गाॾी काहे फ़कीर थी दर दर हली था ॻोल्हियूंसि किथे न किथे कुंज मिली पवंदी। ठीकु आहे। बच्चल खे पेरनि ते झुकाइण लाइ तव्हांखे छोरी ऐं आदम जी जांच करणी पवंदी। जेकॾहिं उन्हनि बच्चल जो ॻोठ छॾियो बि त पोइ आख़िर विया काॾे? रेसो कोशिशि कयूं था त किथे ईअं न थिए असां खां पहिरियां उहे बच्चल खान हथ चढ़ी वञनि। किथे ईअं त न आहे जो हू अञा ताईं बच्चल जे ॻोठ में ई हुजनि ऐं इहो बच्चल ई ड्रामो रचायो हुजे। रेस आख़िरी बच्चल खान छो कंदो? असांखे कूड़ो करण लाइ। जेकॾहिं असां कंहिं टीं धुर वटि ॻाल्हियूं रखूं ऐं पोइ बच्चल आदम खे वठी अचे उते पहुचे पोइ त असां कूड़ा थी पवंदासीं। रेस इहा पक सम्झो आदम बच्चल खाने ॻोठ छॾे चुको आहे। ओए हू किथे बि हुजे कहिड़ी बि ॿिर में लिकल हुजे उनखे ॻोल्हे हथ कयो चारई तरफ़ पखड़िजी वञो
3 ॾींहंनि जे अंदरि छोरी ऐं आदम मुंहिंजे साम्हूं हुजनि। जेकॾहिं असांखे आदम हथ अची वियो न, पोइ बचल खे झुकाइण ऐं सोभारे जी छोकिरीअ खे वापसि करण खां असांखे केर बि रोके नथो सघे। पर जेकॾहिं आदम बचल खे हथ अची वियो न, त हू बचल जा मिठड़ा कोल ॿुधी असांजे खिलाफ़ शाहिदी ॾींदो। छोकिरीअ खे असां वापसि करे कोन सघंदासीं। तंहिं करे तव्हां ज़मीन ऐं आसमान हिकु करे आदम खे खंभे हिते खणी अचो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी